अस्सलाम वालेकुम गाइस। ही स्टूडियो आहे जिथे हली रहियो आहे ईद स्पेशल प्रोग्राम ऐं मां बि मौजूदु आहियां हिते ऐं मूंसां गॾु हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत मौजूदु आहे जेका कंहिं बि तारीफ़ अस्सलाम वालेकुम। ॾाढी ख़ुशी पई थिए ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे मां ईद मुबारक थी चवां छो जो अॼु असीं ईद जे अमल आहियूं। थैंक यू आपा। ऐं सना रज़ा मौजूदु आहे पर सना रज़ा थोरो परे आहे ऐं उन खां पोइ हींअर ही असांजो स्टॉफ आहे घणी हींअर रश न आहे छो त असल में ईद स्पेशल प्रोग्राम जी रिकॉर्डिंग पई हले ऐं हिते सुठो लॻंदो आहे। अहिड़ा जेके मौक़ा हूंदा आहिनि, अहिड़ा जेके ॾींहं हूंदा आहिनि, यादगार हूंदा आहिनि, गॾिजी अहिड़ा ॾींहं मल्हाइणु, इंजॉय करणु इलाही यादगार हूंदो आहे। पोइ यार नसीब कॾहिं थो मौक़ो मिले। मां ॿारनि जी लुॾी रही आहियां। हिते असल में मूंखां बग़ैर छा पियो हले। सां गॾु मौजूदु आहिनि हाँ वीडियो यूट्यूब जे लाइ ही यादगार लम्हा गॾिजी मिलण जा जेके मौक़ा हूंदा आहिनि। छो न प्यार ईंदो मुंहिंजी माउ आहे हाँ। ऐं इहे जेकी घड़ियूं हूंदियूं आहिनि इलाही यादगार हूंदियूं आहिनि, इलाही सुठियूं हूंदियूं आहिनि, क़िस्मत सां मिलंदियूं आहिनि। हीअ आपा इलाही ख़ूबसूरत असांजी प्यारी ऐं आपा यूट्यूब जे लाइ व्लॉग ठाहे रही आहियां। इहे जेके यादगार लम्हा हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं मिलंदा आहिनि।